अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असां इंतिहाई अहम इशू ते ॻाल्हाए रहिया आहियूं, जंहिंसां सिंध अंदरि तालीमी निज़ाम में इंतिहाई वॾी तब्दीली अची सघे थी। अॼु मां सिंध जे तालीमी निज़ाम बाबति हिकु तजवीज़ पेश करणु चाहियां थो। कंहिं फ़र्द, उस्ताद या इदारे ते तनक़ीद न, पर तालीम जी बहितरी लाइ हिकु सच आहे। अॼु बि सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में अहिड़ा प्राइमरी स्कूल मौजूदु आहिनि जिते सिर्फ़ु हिकु उस्ताद मुक़ररु आहे। उहो हिकु उस्ताद नर्सरीअ खां 5 या उन खां मथे दर्जनि ताईं मुख़्तलिफ़ मज़मून पढ़ाइण जी कोशिशि कंदो। अमली तौर ते हिकु माण्हू सभिनी क्लासुनि में ऐं सभिनी मौज़ूअनि खे हिकु जहिड़े मयार सां पढ़ाए नथो सघे। इंतिहाई ॾुखियो कमु आहे। ॿिए तरफ़ केतिरनि स्कूलनि में शागिर्दनि जो अॻूणो तमामु घटि आहे, जॾहिं त कुझु हंधनि ते उस्तादनि जी खोट आहे। केतिरियुनि इमारतुनि जी हालत अहिड़ी आहे जो वालिदैन ऐं ॿार बि ख़ौफ़ महसूसु कनि था। केतिरनि स्कूलनि में अॼु साफ़ पीअण जो पाणी, वाशरूम, बिजली, फर्नीचर ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट मौजूदु आहे। मुंहिंजी तजवीज़ इहा आहे त हर यूनियन काउंसिल ज़रूरत ऐं मक़ामी हालतुनि खे नज़र में रखंदे 5 खां 7 जदीद ऐं मुकमिल सहूलियतुनि वारा स्कूल क़ाइमु कया वञनि, जिते नर्सरीअ खां 8वीं जमात ताईं तालीम ॾिसो काफ़ी यूसीज़ आहिनि तालके में। अगरि हर यूसीज़ में तव्हां ॾिसंदो त हिकु यूसी में तक़रीबन 15 खां 20 स्कूल नज़र ईंदा आहिनि, जिन मां अध खां वधीक स्कूल जेके आहिनि उहे काफ़ी नाकारा नज़र ईंदा आहिनि। जिते छत न हूंदी, त कॾहिं पीअण जे पाणीअ जी सहूलियत न हूंदी, किथे थोरा ॿार हूंदा, किथे वधीक हूंदा, किथे उस्ताद वधीक हूंदा, किथे ॿारनि जी खोट हूंदी। इन सभिनी मसइलनि खे मद्देनज़र रखी करे अगरि हिकिड़ो किथे सुठो स्कूल ठही वञे, हेॾी यूसी आहे 5-7 स्कूल जेके आहिनि उहे ठाहिया वञनि, उहे बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि, त शायदि इलाही काफ़ी बहितरी थी सघे। उन्हनि स्कूलनि में हर मज़मून लाइ लाॻापियल उस्ताद हुजे, पीरियड सिस्टम लागू हुजे जीअं मयारी स्कूलनि में हूंदा। साइंस लैब, लाइब्रेरी, कंप्यूटर, साफ़ पीअण जो पाणी, अलॻि वाशरूम, बिजली ऐं महफ़ूज़ इमारत हुजनि। अहिड़ो ख़ूबसूरत ऐं साफ़ माहौल हुजे जिते ॿार ख़ुशीअ सां अचणु चाहिनि। यकीनन अहिड़ी तजवीज़ सां गॾु कुझु सवाल पैदा थियनि था, जहिड़ो ॿारनि जे अंदरि परे वारनि ॻोठनि जा शागिर्द, उस्ताद, उन्हनि जी मुक़ररी, उन्हनि मसइलनि जो अॻुवाट मनसूबाबंदीअ सां हल ॻोल्हे सघे। जेको ॿार तालीम खां महरूम रहे, मक़सदु सिर्फ़ु हिकु सुवाल उथारणु आहे, छा असां केतिरनि ई घटि सहूलियतुनि वारनि स्कूलनि बदिरां घटि तइदाद में पर मुकमिल सहूलियतुनि सां लेस ऐं मयारी स्कूल क़ाइमु करे तालीम जे मयार खे बहितर बणाए सघूं था। जेकॾहिं तव्हां उस्ताद, वालिदैन या तालीम सां लाॻापियल आहियो, महिरबानी करे पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। तालीमी सुधारा तॾहिं ई मुमकिन आहिनि जॾहिं असां गॾिजी दलीलनि ऐं एतिराम सां पंहिंजा ख़्याल वंडींदासीं। तव्हांजे राय जो इंतज़ारु रहंदो। महिरबानी।